Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी बाबा राणा बाबा हाणे गाह गाॾीअ खां थियो गरो हाणे हिन घर में ईअं कमु कोन हलंदो या त हिन घर जी हर शइ अलॻि थींदी कखु पन बि अलॻि थींदो पोइ यार धप चाव लॻी बाक़ी बाबा हिन घर में ॿ वेला मानी करणु बाबा हाणे इहो कमु कोन हलंदो हिते को मुफ़्त जो माल कोन्हे बाबा तव्हां जेको फ़ैसिलो कयो असांखे क़बूल आहे पर चांहि सिर्फ़ 2 कप ठाहिनि इन मां हिकु सुर्क बि कोन मिलंदी हा ॿुधी पियो न हो गांव चवां थी नंढ भागनि खे अलॻि कर इन्हनि खे अलॻि रहनि था दॿो असांजो सॼो चट करे छॾियो त अटे जो चांवरनि जी लप कान छॾी अथनि हाणे जेकॾहिं इन्हनि खे असां सां गॾु रहणो आहे त हिकु ॾींहं जो ख़र्चो इहो कंदा हिकु ॾींहं जो असीं कंदासीं हा इहा नीत आहे समझे छा थी इहा छोकिरी मूंखे का हिन जी नौकरियाणी आहियां जो सॼो ॾींहुं वेठी हिते गीस मारो कयां ही नवाब थियो वेठी हुजे खट ते इहे हाणे कोन थींदो हा पंहिंजो कमकार पाण करनि हा हिसाब किताब सां हलनि त असांजे अखियुनि ते न त हलनि निकिरनि हितां बाबा ॿ टियों लेखो जेका ये छोरी है ना पेंसिल जड़ी सॼो ॾींहुं काठीअ वांगुरु टंकी बीठी आहे न खट ते कमु करे त ख़बर पएसि न ॿार त अलाए काॾे वियुसि हलियो अलाए सुकी वियुसि अलाए वापसि हलियो इहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में कान्हे पुफी घर जो कम त मां बि कंदी आहियां वाह वाह दूध पती थी तयार वाह साईं वाह साईं वाह दूध पती आहे बिस्मिल्लाह 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 जी वाह वाह अची वई दूध पती अचे पी दूध पती माशाअल्लाह जी न यानी चांहि जे कोप खां बि वियासीं वॾी ॻाल्हि आहे शर्म कोन्हे अगिरणी असां जेकॾहिं का घर में शइ था तयारु कयूं त सभिनी जे लाइ गॾु तयारु था कयूं ऐं जेकॾहिं ही तयारु था कनि रुॻो पंहिंजे लाइ छो बाबा असां त तव्हांजा बच्चा आहियूं न तव्हां जेकॾहिं असांखे खारायो पियारियो इहो त तव्हांजो फर्ज़ आहे ॻाल्हि त ॿुध पुट हाणे तूं नंढड़ो खीर पियाक बि न आहीं जो तोखे वेही असीं सॼो ॾींहुं सम्झाए वॾो थियो आहे वॾो वञी पाण कमा पाण खा हा ऐं ॿी ॻाल्हि पंहिंजी जेका कुंवारड़ी वेठी अथई न सतड़ी इनखे सम्झाए छॾ हिन घर खे पंहिंजो घर सम्झे हा सॼो ॾींहुं महिमाननि वांगुरु सुर्खियूं पाउडर हयो वेठी आहे इहो हाणे कोन थींदो अगिरणी जॾहिं तुंहिंजो बेबुनियादो छोरो घर खे घर नथो करे मां हिन घर खे पंहिंजो घर सम्झां थी ऐं तव्हां ॿिन्हिनि खे माउ पीउ सम्झी तव्हांजी इज़त कंदी आहियां माउ पीउ वॾी ॻाल्हि आहे पोइ त मां ठरां तुंहिंजे नाले तां कुर्बान थिया पोइ हिकिड़ो कमु था कयूं वठ मुंहिंजी अम्मा इथां मूं मलिया ई कोन्हनि हाणे इन्हनि खे चङी तरह पंहिंजो मलिजाए ऐं ॿियो 8-10 जोरा अम्मा मूं धोता ई कोन्हनि हेॾी भरी ॿधी पई आहे कपिड़नि जी उहा बि धोई वठिजाए इन्हनि प्रकारनि जे करे त मां हिन घर मां बेज़ार आहियां काहे का लॻई छोरी ओ इहो कमु अथसि न इहो कमु अथसि मुसीबत का पवेसि इहा ॻाल्हि न कर मूंखे छा इहो हाणे आयो तुंहिंजे बूथ ते न हाणे हाए चुपड़ी जहिड़ो बूथ कयो वेठो आई अलाह बचायो अथई या ही कान सुधरंदी इहा आऊं चवां थी निकिरो हितां हलो असांखे खपो ई कोन था खपो असांखे निकिरो हितां चलो जान असांजी अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे अदाली मां तूं अजाए वती थो बरनि में लिखंदो पोयां ख़बर खण त ख़ुशि वेठो आहे इन जो मक़सद त तव्हांजे मौत जी ख़बर कूड़ी हुई या ख़ाली अफ़वाह त रोलू हलाई हुई भला ॿियो अदा ख़बर मुंहिंजे बारे में छा पियो चए अदाली मां ख़बर त तो लाइ ॾाढो परेशान आहे चए पियो त अदाली मां अलाए काॾे गुम थी वियो भला तो हुन सां ॻाल्हि कई त लीमू ख़ुशि आहे अदाली मां तो त मूंखे झले छॾियो न त कंहिंखे न ॿुधाइजांइ ऐं रोलो जो हवालो ॾे रोलू त वॾो जरको आहे तुंहिंजे भाउ जो
सब कुछ खाई चट कंदो। हाँ ऐं तुझे भाॼाई जा कन तव्हां जे लाइ हर वक़्तु भरींदो रहे थो। अदा इहा ॻाल्हि त मूं अदा ख़बर खे बि सम्झाई त रोलू असांजे विच में फोट विझंदो, पर अदा ख़बर इहा ॻाल्हि सम्झे ई कोन थो। अदा लीमा मां त चवां थो अॼु ई वापसि वञी इन रोलूअ खे भॼाए कढो। जेकॾहिं इहो रोलू तव्हांजे घर में रहियल हूंदो न तव्हां कॾहिं बि सुख जो साह न खणी सघंदव। हा जुड़िया, हाणे नी रोलूअ जो बंदोबस्तु करणो पवंदो। सावल मूंखे पूरी पूरी पक आहे त मुंहिंजी मासूम न्याणीअ खे अगवा करे ऐं उनखे मारण में हथ ॾातू वारनि जो आहे। अफ़सोस सावल, अञा ताईं मां ॾातू वारनि जे ख़िलाफ़ को बि सबूत हथ न आया करे सघियो। जेकॾहिं मूं बग़ैर सबूत जे ॾातूअ खे वठी जो लेटायमि न ऐं निड़ीअ ते लत रखी हिक ई खुरड़ी हणाईमांसि त बाबे बचल जा हथ मुंहिंजे ॻिचीअ में हूंदा, मुंहिंजे ॻिचीअ में हथ हूंदा। सावल हाणे तूं मूंखे सलाह ॾे, मां कयां त छा कयां छा न कयां। मामा सादिक, मां तुंहिंजो दुख सम्झां थो, पर मूंखे पूरी पक आहे त इहो कमु ॾातू जो आहे। सावल हिते ॾातूअ खां सवाइ मुंहिंजो को बि दुश्मन न आहे को बि दुश्मन। मामा सादिक, करम खान वारा बि हिते अचनि वञनि था, उन तरफ़ बि जांच कर। ऐं तूं जज़्बात में अची ॾातूअ खे लेटाए विझी इहो कमु करम खान वारनि जो हुजे त पोइ असां छा करियूं? मां मञां थो सावल, मञां थो करम खान मुंहिंजी न्याणीअ में हथ न विझंदो, भले मुंहिंजो दुश्मन छो न हुजे। मामा सादिक, वॾो बेकार शख्स आहे करम खान, उन तरफ़ बि थोरी जांच कर। पहिरियां सबूत हथ कर मामा सादिक। जेकॾहिं ॾातू ॾोही निकितो न तोसां गॾु ॾातूअ जी मुंडी मां बि मरोड़ींदुसि। सावल ॾातू मूंखो ॾाढो न आहे, रुगो मूंखे सबूत हथ अचनि पोइ ॾिसजांइ। मामा सादिक, ॾोही माण्हू कॾहिं बि पंहिंजे पोयां सबूत न आहिनि छॾींदा। देर या सवेर तोखे तुंहिंजो सबूत ज़रूर मिलंदो। दुआ कर सावल, जंहिं ॾींहुं रुगो सबूत हथ अचे दुश्मननि जे लाइ। जेकॾहिं मूं ज़मीन तंग न कई न सावल त पोइ अॼु खां पंहिंजो पाण खे सादिक खान न सॾाईंदुसि। मां तो तव्हां निकिर मुंहिंजे घर मां, हल तो साथ टंगाई कजे कोन। घर बि मुंहिंजे में थो रही, वरी दुश्मन बि मूंखे थो सम्झी। निकिर हितां, मां चवां थो निकिर। रोलू कुझु अकुल कर, असां हिन उमिरि में काॾे वेंदासीं? वञी खॾ में पाओ ने भागा। रोलू कुझु त असां ते रहम कर, जेसीं ताईं असां को ॿियो घर हथ कयूं तेसीं ताईं असांखे हिन घर में रहण जी इजाज़त ॾे। ठीकु आहे मतेरी, हाणे तूं चवे थी त खणी 2-3 ॾींहं माठ थो कयांसि, न त चवां था निकिर निकिर, ईअं चवां था। अहिड़ी थी कवड़ अचे, हेॾा इलाज कया मैं मिठू कई मैं त कुझु ॾींहं रहण ॾे। मुंहिंजी घरवारी रुगो चई त जल्दी राज़ी थी वई। हाणे तूं घणो सानो न अथई, कुझु ॾींहंनि जी मोहलत अथई। इहे कुझु न कुझु ॾींहं बि थी वेंदा ऐं महीना साल में गुज़री वेंदा। तूं परेशानी न थी, ख़बर आख़िर ही घर रोलू असांखे लिखी ॾींदो, को क़बर में त कोन खणी वेंदो, है न? इहो छा थी चई माई? तूं मुंहिंजे मौत लाइ दुआ थी घुरी? दुआ त कान थी घुरां, पर हिकु न हिकु ॾींहुं मरणो त सभिनीनि खे आहे न। हा मरणो त सभु खे आहे, पर मूंखां अॻु मथां ख़बर प्यालो करे वञे ऐं पोइ बाक़ी ज़िंदगी तूं ऐं मां हिन घर में गॾु गुज़ारींदासीं। चइबो त तूं जूं अखियूं मुंहिंजी माईअ में आहिनि। मितेरी हाणे हिते न आहे रहणो, खणो यटी न टपड़ त हलूं हितां। ॿुधाए
बुधाए त ही घर खाली करे काथे हली रहूं? हाँ अथई का जाए सॼी जिंदगी कमायो थी पर हिकिड़ो कमरो कोन ठहरायो थी। इहो बि शुक्र कर त रोलू असांखे हिते रहण ॾिनो, न त अलाए किथे किथे वञी धिका खाऊं। मां तुंहिंजो हमदर्द मथे लियो पर इहा ॻाल्हि न ख़बर के मथे में वेहे कोन थो, दिमाग़ में भूसो अथसि। ॿुध डांद, मुंहिंजे दिमाग़ में हर ॻाल्हि वेठल आहे त तूं कंहिंजो सॼणा मजबूर थी पियो आहे डांद, न त तोखे हींअर ई घर मां तड़े कढां। नालो रोलू ज़रूर आहे पर घर घाट वारो आहे, हीअं अलाए कीअं कढंदे आ, मां बि अलाए कीअं वेंदुसि अहिड़ी सुहिणी छोकिरी खे छॾे करे। तव्हां घर घाट वारो हुजी हा त हिते धूड़ न पायां। फकीरियाणी मुझी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, भला तुंहिंजा वॾा के म्यूनिसिपालिटीअ में हा छा ये हणो हणा पे थी पवई, हणो हणा कुझु हथ हल्को रख, मुल्क धूड़ करे छॾियो अथई, साह थो वञे पियो। बस कराणे मुंहिंजा वॾा म्यूनिसिपालिटी में बुखारो ॾींदा हुआ। ॻाल्हि त ॿुध, पण हे उते को चेयरमैन हुयो, भाई उहो बि इहो ई बुखारो ॾींदो, ठिश ठिश लॻी पई हूंदी हुअसि। ॾुखियो थो लॻई न, वञ ॿाहिरि, सॼो ॾींहुं घर में वेठो आहे। बुखारो ॾींदी आहे त निकिरी वेंदो कर न ॿाहिरि, अहिड़ो आहीं तूं। जेकॾहिं ॿाहिरि नथो निकिरा भला मुंहं में धूड़ विझण जो को कसम खणी छॾियो अथई छा? ईअं कर न, इहो जेको नंढड़ो बूथड़ो अथई न, कुंवार वांगुरु ढके वेहीसि त बूथ में या धूड़ न लॻई। नाज़ुकड़ो थी पियो आहे, नाज़ुकड़ो हालत त ॾिस। तूं कान मुणंदी आहे, भीड़ कम खे भीड़, मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। साहु कढंदी आहे छा? ही छा पुफी तो मुंहिंजो रो पातो आहे? तुंहिंजो मथो त न फिरियो आहे, दिमाग़ चाहे ते अथई, तोखे शर्म कोन थो अचे जो फुफी जे मथे तां रओ लाथो अथई? ॿुॾी नथी मरी तूं। तोखे कंहिं चयो पुफी त तूं मुंहिंजो रो पा? निभागी मुंहिंजो रो धोतम, सुकणो में धोतम, जेकॾहिं ॿ घड़ी पातम त कहिड़ी अरपा खता थी पई। पुफी तोखे कंहिं चयो त मुंहिंजो रो खण? तोखे मगज़ में ॻाल्हि नथी वेहे छा? मूं तोखे चयो न त पंहिंजो रो सुकाइणो रखियो अथमि, सुकी वेंदो पाईंदसि, छा आहे हिन राय में? एॾी शौक़ीन आहे न त पंहिंजे मुड़ुस खे चयो अहिड़ो रो वठी ॾेई। माण्हू चकीअ जे 2 पुड़नि में पीसंदो आहे, मां त 3 पुड़नि में अचे फाथो आहे। ऐं हीअ फकीरियाणी त जानट्रहे जो पुड़, जानट्रहे जो पुड़। वरी छा थियो बाबा? ओहो 3 पुड़, अड़े छोरा माणे जोणे जी या धमाल कोन थोरसी, वरी पुछी रो छा थियो? अड़े अब्बा तो वारी रन खे तो को अरकानी कोन अथस, ही मुंहिंजे मथे तां रओ लाहे वई आहे, को शर्म अथस? इहे कबो आहे? ना ना मां, सोरठ ईअं नथी करे सघे। नथी करे सघे आ? ॾाढो मान अथई जोणे ते। पुछीस बीठी अथई। हाँ सोरठ, अम्मा छा पई चवे? मुंहिंजो रो पाए बीठी आहे ऐं बुहारी पई ॾे त मां न चवंदी सा धूड़ न थी वञे मुंहिंजो रो। हाँ मां, जेकॾहिं सोरठ जो रो पाईंदी त पोइ ज़ाहिर लाहींदी न। भली मां खां रो खसे वञे हली, ई सम्झे छा थी पंहिंजो पाण खे? छा मूं वटि रवा कोन आहिनि छा? पेती में नवा जोड़ा पिया अथम ऐं हाणे पाए ॾेखारे थी ही रो बाहि ॾियण रहे के रो। हिरणा लगे तो सादिक पंहिंजे हरणीअ खे तो ॻोल्हींदो अथई। मूंखे बि ईअं थो लॻे त हरणी केॾे रसो छिनाए हली वई अथसि। दादू जेकॾहिं मुंहिंजी मासूम न्याणीअ खे कुझु बि थियो न त मां तव्हां ॿिन्ही खे जीअरो कोन छॾींदोसांव। भले चबो त तूं वटि तो माण्हू मारींदो, ही जेको मुकाम आहिनि सभु तो भरे छॾिया आहिनि। मूं ये मुकाम नाहिनि भरिया, तुंहिंजी ॻाल्हि ई सही, पर तुंहिंजी निड़ीअ ते ईअं लत रखी ज़ोर ई हिकिड़ो ॾींदोसांइ, खुरड़ी हिक। पोइ देर छा जी आहे? कर ज़ोर आज़माई।
ख़बर पइजी वेंदई त केर थो कंहिंजो साहु निपुड़े। चलो दादा तू गाने न वीचारे खे हिन जा अॻ ई होश कथा लॻा पिया अथई। होश त ठिकाणे ते मां तव्हां ॿिन्ही जा लॻाईंदुसि। रुगो मूंखे हिकु भेरो सबूत हथ अची वञनि, पोइ ॾिसियो पंहिंजो अंजाम त कंहिं मासूम न्याणीअ में हथ विझण जो अंजाम छा थींदो आहे। ऐं गैरतमंद पीउ कीअं गैरत में अची निड़ी ते लत रखी खोड़ी हिकिड़ी हणाईंदो आहे। जॾहिं असांजे ख़िलाफ़ सबूत बि कोन अथई त पोइ अजायूं बि क्यों छो थो हणे। वञी पंहिंजी हरणीअ खे ॻोल्ह त किथे सिज न लही वञई ऐं पेर न टही वञनि तुंहिंजी हरणीअ जा, पोइ वती मुंहुं मथो पिटींदो। ॾातो वीराणा, तव्हां ॿिन्ही छुड़वाक जानवरनि जो हाणे मूंखे बिलो करणो ई पवंदो। दादा तू गाना ॾिस वीचारो सादिक हाणे वते मुंहुं मथो पिटींदो। ख़बर पवंदसि हाणे हिन सादिक खे त ॾातूअ सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। अच सावल, मां तुंहिंजे इंतजार में बीठी हुयसि। खेर में मुंहिंजो इंतजार पे करे। मूंखे इहो पुछणो हुयो त बाबा तोसां कहिड़ा हवाल कया। असांखे त कहिड़ा हवाल कोन ॾिना। मुंहिंजे बारे में भला कुझु त चयो हूंदई न तोखे। जॾहिं बाबा साईं मौजूद आहे, घर जो वॾो वेठो आहे, त पोइ तुंहिंजो पीउ मूंखे हाल हवाल किरा ॾींदो। छा तूं उते मौजूद न हुए? जेको कुछ भी चयो हूंदई वो बाबा साईं खे उन पंहिंजा हाल हवाल ॾिना हूंदा। मुमल वॾनि जी गुफ्तगू महिल मां पंहिंजा कन बंदि करे छॾींदो आहियां, सम्झी? सावल नाराज़ न थी, जेकॾहिं तव्हां बेज़ार थिया आहियो त मां हितां हली थी वञा। बेज़ार कोन थो थियां, ॾींहों ॾींहुं तुंहिंजी तबियत वञे थी ॿाराणी थींदी, सम्झी नथी ॻाल्हि खे? पूर जी हेॾां अच, मुंहिंजो कमु आहे तो में, हेॾां अच। ही एतिरी जल्दी मुझे चक्कर में फासण वारो न आहे। इनखे कुछ समझायो रे, जे वक्त भी मां घर तो अचा मुझे सामू थी बीह रहे। तोसां थी ॻाल्हाए, तूं ही समझाइस। मुझी का बि ॻाल्हि समझे ही कोन थी। पोइ मां छा कयां? ॾुखियो भी तोखे ही लॻंदो ऐं शक भी तूं ही कंदी हुर। शक कोन थी कयां, मूंखे पंहिंजे फैमिली जे मथां पूरो भरोसो आहे। पूरा मूंखे ईअं मुनासिब नथो लॻे त मुमल मूंसां ईअं विचड़ंदी रहे। हिन जे करे मूं हाणे घर में वेहण ही छॾे ॾिनो। अवेल सवेल जेकॾहिं घर में अचां थो त मुंहिंजी दिलि में इहो शक आहे। मां इहो ई सोचींदो थो अचां, अल्लाह करे त तूं घर में मौजूद हुजे। हिन जे करे ईअं न थिए गुर जो असांजे प्यार में वेछा पइजी वञे। असांजे प्यार जे विच में कॾहिं बि नफ़रत पैदा कोन थींदी, इहो तो ख़ौफ़ न कर। हा बाक़ी जेकॾहिं तूं पाण पूरा ते हिकु लफ़्ज़ बि न चइजांइ, नई वरी मां ॿुधणु पसंदि कंदो सूर। फकीरियाणी, ओ फकीरियाणी, निकिरिया ॿाहिरि त हलूं न। गॾु हवा करो लॾे छॾे ते मूंखे कथ थो पियो भॼे, बीह नथो सघां। निकिरिया ॿाहिरि, पाण वरी कमरे में वेठी आहे, हलिया। बाबा सॼे घर जा खणी हंध खयां अथई, ख़ैर त आहे? काॾे पिया वञो? धूड़ पाइण था वञूं, वञूं था मुर्शिद जे दरगाह ते, वरी पोइ पार लॾियो था वञूं था। उते 4 रातियूं टिकंदासीं, चौक पूरो कंदासीं, उते ॿुहारा सुहारा बि ॾींदासीं, हुन जूं मटियूं बि भरींदासीं। इहो कमु आहे उते असांजो। बाबा कहिड़ी दिलि में बास बासो मुर्शिद जी दरगाह ते चौक टिकण पियो वञी? इहा ई बास बासी हूंदनि त असांजे हिन घर मां पाड़ू पटिजनि।
तहां ॿई ॼणा वञो समन सरकार जे मेले ते तुते वञी पासूं पासियो भला। ओए हे सही सुञातो अथई चोरी, सही सुञातो अथई। ख़ुदा पुॼ ओ तहां त असांखे दरपदर करायो आहे, तॾहिं त वञी धिका पिया खाऊं न, लेकिन जो किथे था वञी पहुचूं। मां ख़ुदा ख़ुदा कर छो पंहिंजे पुट खे पिटण जे लाइ ओलियान ते थी वञी? अरे छोरा तोखे छो पिटींदासीं? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बाबा, औलाद खणी केतिरो बि नाफ़रमान हुजे पर पीउ मां हुन औलाद खे कोन पिटींदो आहे। अलाए बाबा, अम्मा थी इहा ॻाल्हि कई? अरे बाबा, असांजे घर मां रोज़ी रिज़्क़ सॼो ॾींहुं झेड़ो क्रोध लॻो पियो, हिक ॿिए खे ॾिसी नथा बर्दाश्त कयूं, हिक ॿिए खे खयां वता आहियूं। बसि पोइ हिन जे करे वञूं था दरगाह ते वञी ॿाॾायूं था, का रिज़्क में बरकत थिए, पाण में को कुरबुड़ो कयूं, खिली ॻाल्हायूं, ॾिसी हिक ॿिए खे ख़ुशि थियूं, को पैसो पाई अचे। अब दुश्मन को नहियूं जो घर छॾे हलिया वेंदासीं। न न, घर पंहिंजो आहे, इहो असांजो मिड़ेयो चौंको चौंको आहे। हा हाणे ओलियान ते पिटण थोरी वेंदासीं। पग थाम खयां अथई? अञा थाम खणा छा? मूंखे त भला उठ सम्झो हलाए था। हाणे हलो थी अॻियां थी हलो हाँ बाबा वञो पहिला असांजे अॻ में बि दुआ कजो। बचल तूं करम खान सां दुश्मनी वधाइण थो चाहीं? करम खान सां दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। दुश्मनी मां न, तूं पियो वधाई करम खान तूं। जेकॾहिं असांजे ॻोठ जो को हिकु माण्हू बेहया थी पवे त छा असांजे सॼे ॻोठ जे माण्हुनि खे तव्हां बेहया सम्झंदो? करम खान जंहिंजी न्याणी आ, जंहिंजी न्याणीअ खे मूं रहायो आ, उहो त हिते अचे ई कोन थो। फिरियो फिरियो तूं असां वटि बीठो आ। न्याणी असांजे ॻोठ जी इज़त आ, उनखे हर हाल में तव्हांखे वापस करणी पवंदी। जेसि ताईं सोभारो पाण हिते नथो अचे, छोकिरीअ खे तुंहिंजे हवाले मां कॾहिं बि न कंदुसि। वञ ऐं वञी सोभार खे वठी अच। बचल त पोइ हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मूं बि तव्हांजे ॻोठ जी छोकिरीअ खे अगवा कयो। जेसि ताईं तूं असांजी न्याणीअ खे वापसि न कंदे, तेसि ताईं तुंहिंजी छोकिरी तोखे कॾहिं कोन मिलंदी। करम खान, करम खान, तूं कहिड़ी छोकिरी खे अगवा कयो आहे? तव्हांजे ॻोठ जूं जेके बि छोकिरियूं गुम थियूं, पहिरियां उन्हनि जी जांच कयो। हाणे करम खान तव्हां वटि हिते कोन ईंदो, पर तव्हांखे करम खान जे दर ते अची इलाज ऐं मिनथूं करणियूं पवंदियूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।